कुपवाड़ गोटकी जिला के आदलपुर वेझो गोट शेरदिल वासी पोरत जा 6 ॿार ऐं संदसि घर वारी माज़ूर हुजण करे ॾाढी तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सदन चवणु आहे त गुरबत सबबि फाकाकाशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। खुदारा मदद कई वञे। इन ख़ानदान जी कसम पुरसी वारी हालत बाबति वधीक रिपोर्ट करे रहियो आहे माजिद अली कलबड़। मौजूद है आदलपुर लगो शेरदिल बोलो जो आदलपुर का 10 का 15 किलोमीटर मुफासिले ते आहे। इते जो गोठाणो आहे मोहम्मद कासिम शेख हो उनके घर ती पहुता आयूं जे घर जा घर जा 6 भाती जेके नी माज़ूर हुंदड़ करे घुमण फिरण का लाचार आहिनि जंहिंजो गुज़र सफ़र कीअं आहे कहिड़े तरीक़े सां या सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि सां कहिड़ो तावन कए अचो त मोहम्मद कासिम सां ॻाल्हि ॿोल कयूं जो छा चवणु आहे। 10 खां 15 किलोमीटर मां आदलपुर खां परे वेठो आहियां। मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां। मुंहिंजा बच्चा जेके आहिनि मुंहिंजा माज़ूर आहिनि। 4 बच्चा आहिनि, 2 न्याणियूं आहिनि, 2 पुट आहिनि। उन खां पोइ पाण माज़ूर आहे, मुंहिंजी घरवारी बि माज़ूर आहे। पर हिन टाइम ते मुंहिंजी संभाल कंहिं न लधी आहे। जेके माल आया आहिनि उहे बि मूंखे न मिलिया आहिनि। उन खां पोइ मुंहिंजो जेकी बि आहे सनादी कार्ड खां वञा थो उहो बि मूंखे हिन टाइम ते नादरा में धिका ॾेई मोटाए छॾनि था। हिन महिल ते सनादी कार्ड बि मुंहिंजो न ठहियो आहे। बाक़ी जेको जान आहे मुंहिंजो हुकूमत जे तरफ़ां जाम जेके मुंहिंजो आहे वज़ीर आला आहे जा जेके बि मुंहिंजा मिनिस्टर ऑफिसर जेके बि आहिनि मुंहिंजा ख़ुदा कार मुंहिंजी मदद कई वञे। मां गुज़ारिश इहा कयां थो त मां ग़रीब आहियां, मां वटि का बि खाइण वसियत न आहे। मां ग़रीब आहियां। मुंहिंजो असुल गुज़र सफ़र ई ॾुखियो आहे ॾाढो। साईं जन खे गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजा बच्चा बि माज़ूर आहिनि, मां पाण बि माज़ूर आहियां। जंहिंमें 4 मुंहिंजा बच्चा आहिनि। 4 चइनि बच्चनि में 2 धीअ माज़ूर आहिनि, 2 पुट माज़ूर आहिनि, हिकु मुंहिंजो मुड़ुसु माज़ूर आहे। सरकारी तरफ़ां जेके बि फंड आया आहिनि असांखे न मिलिया आहिनि। सरकारी तरफ़ां असांखे अस्पताल मां बच्चनि जो इलाज थियो वञे, माली मदद जीअं त ही मोहम्मद कासिम शेख साहब मिसकीन माण्हू आहे ऐं हिन जा 2 न्याणियूं ऐं 2 पुट माज़ूर आहिनि। हिन जी ख़ुदि घरवारी बि माज़ूर आहे। असांजो पाड़ेसरी आहे जो हिन मौलाई जी कंहिं बि मदद न कई आहे। सिंध हुकूमत और यूसी चेयरमैन वग़ैरह जो भी हिते रहिया आहिनि उन्हनि कंहिं बि हिन मिसकीन जी मदद न कई आहे। लिहाज़ा हिन मिसकीन जी मदद कई वञे ऐं तमामु मिसकीन माण्हू आहे हे पिनी वग़ैरह करे गुज़ार सफ़र करे थो पियो। जी नाज़रीन हुया गोट शेरदिल बुरे जा रवासी मोहम्मद कासिम शेख साहब जिनजो चवणु आहे त असांखे चूंडियल नुमाइंदनि तोड़े यूसी चेयरमैन या टाउन चेयरमैन हिन वक़्त ताईं कुझु बि न ॾिनो आहे जंहिंजे करे फाकाकाशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। महिरबानी आहे हितां जेके रवासी आहिनि जेके असांजे गुज़र सफ़र यानी उनजे घरनि मां जेको ईंदो आहे असां खाईंदा आहियूं। बाक़ी असांजो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे। हिन जो इहो बि चवणु आहे त असांजो सरकारी सतह ते इलाज कराए असांजी माली मदद कई वञे। कैमरामैन निसार अहमद तईम सां गॾु माजिद अली कलवड़, टेम न्यूज़ आदलपुर।